वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। गुज़िरियल 2 महीननि खां खोखरा पार जे नेशनल फुटबॉल ग्राउंड में जारी आल कराची गुलाम मोहम्मद यादगारी फुटबॉल टूर्नामेंट जो फाइनल मैच हैदरी बलोच फुटबॉल क्लब ऐं उसामा फुटबॉल क्लब जे दरमियान खेॾियो वियो, जंहिंमें सख़्त मुक़ाबले खां पोइ हैदरी बलोच फुटबॉल जे कैप्टन समीर शानदार गोल करे फाइनल मैच में पंहिंजे टीम खे कामयाबी ॾियारी ऐं ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। उन मौक़े ते महिमान ख़ासि कराची दाहबा फूड जे चीफ एग्ज़ीक्यूटिव अशरफ मेकाती ऐं समा बिल्डर्स जे चीफ एग्ज़ीक्यूटिव हाजी मोहम्मद इमरान समूह कामयाब टीम जे कप्तान समीर के 50,000 रोक ऐं विनर ट्रॉफी ॾिनी, जॾहिं त हारींदड़ टीम जे कप्तान ज़ोएब खे 20,000 रोक ऐं रनर ट्रॉफी ॾिनी। आल पाकिस्तान मीडिया काउंसिल जे अॻवान नज़ीर सिंधेलो आर्मी प्रेस क्लब मलीर जे जॉइंट सेक्रेटरी इनायतुल्ला कमरानी समेत हज़ारे माण्हुनि नेशनल फुटबॉल ग्राउंड में फाइनल मैच ॾिठो। उन मौक़े ते सियासी समाजी अॻवान, रांदीगरनि, टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र अमीर ख़ान, कैप्टन ख़ालिद ऐं ॿियनि साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त खोखरा पार जिथे मंशियात जुआ हितां जे नौजवाननि जो मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾियो आहे। मंशियात जवाबी सबबु केतिरा ई नौजवान ज़िंदगी जी बाज़ी हारे वेठा आहिनि। ॾींहों ॾींहुं रांदियुनि जा मैदान गैराबाद थींदा वञनि था। ॿीहर बहाल करण लाइ अहिड़े क़िस्म जी सरगर्मियूं नौजवान में पैदल थियल मायूसी खां छुटकारो ॾियारे सुमेत संदन रांदियुनि जे तरफ़ पंहिंजे ध्यानु खे मुतवजा करण लाइ ही सरगर्मी रखी आहे। हुननि सिंध हुकूमत ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त हितां जी इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि खोखरा पार जी तबाह थियल रांदियुनि जी ग्राउंड ते ख़ुशीसी तवजा ॾेई करे रांदियुनि जे मैदाननि खे ॿीहर आबाद करण में असांजो साथ ॾिन। सरकारी सतह ते खोखरा पार में रांदियुनि लाइ ग्राउंड पिणु मंज़ूर करायो वञे।